पूरी दुनिया जा पाकिस्तान जा सिंध जा हर एक गयूर मुसलमान हर एक गयूर सुन्नी हर एक गयूर गैरतमंद सिंधी ओ करें बर्दाश्त न कंदो जो उनजी न्याणी वेठी हुजे ऐं उनजे साम्हूं मास्तर वेही तबला वॼाए मास्तर वेही ढोल वॼाए। ना मंजूरा म्यूजिक टीचर ना मंजूरा म्यूजिक टीचर म्यूजिक टीचर म्यूजिक टीचर म्यूजिक टीचर ना मंजूरा म्यूजिक टीचर ना मंजूरा म्यूजिक टीचर ना मंजूरा नऊ नस्ल ना चून बढ़ाइबो शेर बदीन की खूब नचाइबो नऊ नस्ल ना चून बढ़ाइबो शेर बदीन की खूब नचाइबो इल्म पढ़ाइबो इल्म बढ़ाइबो इल्म पढ़ाइबो इल्म बढ़ाइबो दर दर की नर लाइबो ना मंजूरा म्यूजिक टीचर ना मंजूरा म्यूजिक टीचर ना मंजूरा दुनिया खातिर दीन छॾियाऊं सना छॾे वञी साज़ खयाऊं दुनिया खातिर दीन छॾियाऊं सना छॾे वञी साज़ खयाऊं महबूबन जो हुकुम न मञाऊं महबूबन जो हुकुम न मञूं जंहिंजी सना छॾन रंग लाए ना मंजूरा म्यूजिक टीचर ना मंजूरा म्यूजिक टीचर ना मंजूरा दीन जा वारिस आलम आहिनि दुलारी म्यूजिक टीचर नाहिनि दीन जा वारिस आलम आहिनि दुलारी म्यूजिक टीचर नाहिनि कदम वधायो नौ नस्ल बचायो कदम वधायो नौ नस्ल बचायो रे बेरंग छॾींद वलाए ना मंजूरा म्यूजिक टीचर ना मंजूरा असीं हुकूमत खां मुतालबो था कयूं इन म्यूज़िक टीचरनि खे ख़त्म कयो वञे बल्कि इन्हनि जी जॻह ते बहितर अमल इहो आहे क़ुरान करीम जा हाफ़िज़ रखो आलम रखो उहे दीन सेखारीनि इस्लाम सेखारीनि हदीस सेखारीनि तव्हांखे दीन मां कहिड़ी तकलीफ़ पहुती आहे दीन जे करे तव्हांखे मुल्क मिलियो दीन जे करे तव्हांखे इज़त मिली पर सरदार शाह ऐं मुराद शाह त सैयद आहिनि जंहिं नाने जो इहो औलाद आहिनि उन्हनि खे त कुझु थियणु खपे असां इन ॻाल्हि जी भरपूर मज़म्मत कयूं था मां सिर्फ़ु न बल्कि सभई आले सुन्नत व जमात वारा मज़म्मत कयूं था ऐं सभई चऊं था त इहो मौसीक़ी नामंज़ूर आहे इहो म्यूज़िक टीचर नामंज़ूर आहे असांखे क़तन मंज़ूर कोन्हे मौला ॾींदुई खिज़री हयाती साईं उबैदुल्ला साईं मौला ॾींदुई खिज़री हयाती साईं उबैदुल्ला साईं शेर जो बच्चो शेर तूं आहीं शेर जो बच्चो शेर तूं आहे छजे दुश्मन खूब जलाए ना मंजूरा म्यूजिक टीचर ना मंजूरा म्यूजिक टीचर ना मंजूरा फकीर मुहर्रम सूरब सहबा म्यूजिक टीचर कदन सहबा फकीर मुहर्रम सूरब सहबा म्यूजिक टीचर कदन सहबा दुश्मन दीन जा कदन सहबा दुश्मन दीन जा कदन सहबा काफर न हुक्म हलाए ना मंजूरा म्यूजिक टीचर ना मंजूरा म्यूजिक टीचर ना मंजूरा असांखे क़तन मंज़ूर कोन्हे असीं सिर्फ़ इन मदरसनि जे चौदीवारी जे अंदरि न अल्हम्दुलिल्लाह ताला असीं जलसनि में सिंध में बलोचिस्तान में अवाम खे जाॻाईंदासीं अवाम खे चवंदासीं त गैरतमंद बणिजो पंहिंजे बच्चनि जे हथनि में दुल न ॾियो पंहिंजे बच्चनि जे हथ में तबला न ॾियो अल्हम्दुलिल्लाह असां मुसलमान सभई इन ॻाल्हि में राज़ी न आहियूं असांखे म्यूज़िक टीचर न खपनि तव्हां ही सभु उलमा वेठा उन्हनि खां पुछो केरु राज़ी आहे
उलमा खे छॾियो अवाम खां पुछो सर्चिंग त कयो न केरु बि राज़ी कोन्हे को केरु राज़ी थींदो त असांजूं नियाणियूं दौलो खणनि ख़ुशूसन नियाणियुनि जे लाइ पैगाम आहे हर कंहिंखे नियाणियूं मूंखे बि नियाणियूं आहिनि हर कंहिंखे नियाणियूं आहिनि तंहिं करे असीं हिन कुदे कम जी भरपूर मज़मत कयूं था हे चवनि था त बसि असां भर करे वियासीं हे 2-3 ॾींहं मौलवियुनि सां तव्हांखे जो टकराव न थियो आहे अल्हम्दुलिल्लाह असीं उलमा जेके आहियूं न अल्लाह ताला जे हबीब करीम फरमायो अल उलमा वरसतुल अंबिया आलम नबियनि जा वारस आहिनि पोइ नबियनि जा वारस आहिनि अल्हम्दुलिल्लाह पोइ नबियनि जा वारस जेलनि खां ऐं मेलनि खां मेल सम्झो था हिकिड़ा हूंदा कुकड़नि जा मेल ही कुकड़नि जा मेल कोन्हे के ही उलमा जा ऐं बातिल जा मेल आहिनि जाल हक़ वज़ाकल बातिल थी ॾेखारींदो